मलिर भरिसां स्टील मिल जे पौरियतनि जे एहतजाज जो 1 साल जे नीगर मथां केस दाख़िल कयो वियो आहे। वधीक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर रबनवाद मस्तोई। जी रबनवाद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, स्टील मिल जे पौरियतनि जो एहतजाज जंहिं गुज़िरियल ॾींहुं स्टील टाउन थाणे ते पौरियत अॻवान अलाह रखियो ज़रदारी समेत जेको आहे 50 खां मथे जेके पौरियत आहे उन ते जेको आहे स्टील मिल जे सीईओ खे यरगमाल बणाए एहतजाजी धरणो हुयो उन ते स्टील टाउन थाणे ते जेको आहे सरकारी मदद स्टील मिल जे सिक्योरिटी ऑफिसर जी मदद में 50 ॼणनि ते एफआईआर दाख़िल कई वई हुई। जॾहिं त अलाह रखियो ज़रदारी जो पौरियत आहे उन जे जेको आहे सो 1 साल जे पुट हमाद ज़रदारी मथां स्टील टाउन थाणे ते केस दाख़िल कियो आहे। जंहिं त पुलिस जो हिकु अजब कारनामो आहे। 1 साल जे ॿारड़े ते स्टील टाउन थाणे में एहतजाज जो केस दाख़िल कियो आहे। जंहिं त स्टील मिल पौरियतनि पारां 2 अगस्त खां जेको पीअण जो पाणी बिजली गैस बंदिश खिलाफ़ जेके पौरियत मुसलसल एहतजाज करे रहिया। जॾहिं त जेको आहे स्टील मिल जेको सिक्योरिटी ऑफिसर आहे उन जे बराए ते पिणु जेको आहे पौरियतनि मथां एफआईआर दाख़िल कई वई। जंहिं त ॿिया तव्हां ॿुधायो की हिन जो वधीक जेको चवणु आहे पौरियतनि जो त असांजो जेको एहतजाज आहे उहो जारी रहंदो जेसीं ताईं जेको आहे स्टील मिल रहायशी कॉलोनी खे पाणी बिजली गैस फराहम न कयो वेंदो। जंहिं त यादि रहे त 1 साल जे जेको नीगर ते पिणु जेको आहे स्टील टाउन थाणे ते पिणु एफआईआर दाख़िल कई वई आहे। जी रबनवाद, तव्हांजी महिरबानी।